अस्सलाम वालेकुम। अॼु असां ठाहियूं था नमक पारा। नमक पारा बाज़ार मां वठंदा आहियूं घणो करे, पर जेकॾहिं पाण ठाहियो त जेतिरा चाहियो जॾहिं चाहियो आराम सां ठाहे सघो था। को वठी अचण वारो न हुजे तॾहिं भी कोई मसलो नहीं। आज हम नमक पारे बना रहे हैं और घर के बने हुए खस्ता और मज़ेदार नमक पारे आप जब चाहें आप बना सकती हैं। उसके लिए मैंने लिया है ये 2 कप मैदा, 2 कप मैदो आहे, अध टीस्पून जीरो अच्छो, आधा टीस्पून ये सफ़ेद ज़ीरा, और ये यहाँ देखें 2 कप के लिए मैंने 4 चुटकी मीठा सोडा जो हम पकोड़ों में डालते हैं, और आधा टीस्पून नमक। ठीक है, ये 4 चपटियों हीअं चपटी भरे मिठी सोडा जी 4 चपटियों। हमेशा मां अध कप ते 1 चपटी विझंदी आहियां। ऐं हीअ अध चमचो लूणु, अध नंढो चमचो। ठीक है, उन सां गॾु आहे ही देसी घी, घर जो ठहियल घी मां हमेशा पाण इस्तेमालु कंदी आहियां। ऐं पाणी आहे बॉटल में जेको असां अटे ॻोहण जे लाइ इस्तेमालु कंदासीं। सभिनी खां पहिरियों त ही लूणु ऐं सोडा, नमक और सोडा डाल रहे हैं, और हम इसके साथ ही डाल देंगे ये सफ़ेद ज़ीरा। सफ़ेद ज़ीरा मैं थोड़ा कम कर रही हूँ, आधे टीस्पून से। मैंने आधा टीस्पून निकाला था प्याली में, लेकिन अभी मुझे लग रहा है ये ज़्यादा हो जाएगा। तो ये आप अपने पसंद के हिसाब से, किसी को ज़्यादा अच्छा लगता है खाना, किसी को कम, आप इसको कम या ज़्यादा कर सकते हैं। नमक को भी कम या ज़्यादा कर सकते हैं, लेकिन मीठा सोडा सिर्फ इतना ही डालें। ठीक है, लूण ऐं जीरो तव्हां घटि वधि करे सघो था ज़ाइके जे हिसाब सां, पर सोडा जेका एतिरी विझो। ऐं गिह जेतिरो मां ॿुधायां थी, ये घी देखिए, 1 भरा हुआ ये चम्मच, 1 भरा हुआ और चम्मच। ठीक है, सबसे पहले हम इन सारी चीज़ों को मिक्स करेंगे। इतना इसको मिलाएंगे, पानी नहीं डालेंगे अभी, इसको इतना मिलाएंगे कि ये चूरा सा बन जाए। हिन खे असां ॻोहींदासीं, मिक्स कंदासीं त जीअं ही हिकिड़ो चूरो ठही वञे। हाणे ॾिसो, हिन में गिह, लूणु, जीरो ऐं मिठी सोडा, ये सभु शयूं विझी मूं हिन खे चङी तरह सां मिक्स कयो आहे। ऐं उनखां पोइ हाणे असां हिन खे पाणी सां ॻोहींदासीं, पर पानी हिकदम इलाही सारो नहीं विझणो। ठीक है, 4 चीज़ें जो मैंने आपको दिखाई थी, घी, नमक, मीठा सोडा और सफ़ेद ज़ीरा, ये डाल के मैंने इसको अच्छी तरह से मिक्स कर लिया। अब इसको हम थोड़ा थोड़ा पानी डाल के गूंद लेंगे। एकदम से ज़्यादा पानी नहीं डालना, इसको थोड़ा डालें फिर मिक्स करें, फिर थोड़ा डालें मिक्स करें, इस तरीके से एक सख्त आटा गूंदना है। ये हाँ, ये ॾिसो अटो मूं ॻोहे वरितो आहे, आटा गूंद लिया है मैंने। ये मैं इसमें उंगली डाल रही हूँ पूरे प्रेशर से। आप देखिए, इसको दबा रही हूँ मैं एक अपनी उंगली से। ये ॾिसो, हिन खे मां आंगुर सां दॿायां थी, तव्हांखे अंदाज़ो थी वेंदो त हीउ केतिरो सख़्तु आहे। बिल्कुलु सख़्तु अटो ॻोहिणो आहे। ऐं हाणे असां हिन खे 10-12 मिनट घटि में घटि छॾे ॾींदासीं। हो सके तो आधा घंटा इसको रख दें, नहीं तो कम से कम 10-12 मिनट तो इसको छोड़ दें, क्योंकि ताज़े गूंधे हुए आटे की न रोटी अच्छी बनती है, नहीं कोई और चीज़। इसलिए इसको हम साइड पे रख रहे हैं ताकि थोड़ा सा सेट हो जाए, उसके बाद हम आगे काम करेंगे। ठीक है, सो असां हिन खे हाणे रखूं था 10-12 मिनट। 10-12 मिनटनि खां पोइ असां कमु स्टार्ट कंदासीं। 10 मिनट तकरीबन गुजरी चुका है, 10 मिनट हो गए हैं। इस आटे को मैं थोड़ा सा दोबारा गूंद लेती हूँ। ठीक है, 10 मिनट के बाद आप इसको थोड़ा सा दोबारा गूंद लें, ताकि अगर इसमें कोई गुठली हो या कहीं से ठीक से गुंदा हुआ नहीं है तो वो सही हो जाए। और ये जो मैंने उस वक्त फैसला किया कि मैं ज़ीरा कम डालूँगी, तो ये देखिए, ये 4 चम्मच डाला है मैंने, आधा मैंने बचा लिया था, तो ये फिर भी ये आपको काफ़ी सारा नज़र आएगा इसमें। ठीक है, सो हिन खे थोड़ी देर हींअर ॻोहींदासीं, ऐं पोइ असां हिन जा नंढा नंढा पेड़ा ठाहींदासीं। इसको हम गूंद के दोबारा थोड़ा सा, ये देखिए कितना स्मूथ हो गया है, लसो ऐं सुठो थी वियो आहे, हिन में कोई ॻंढो ॻोढ़ो कुछ भी ना है। हाणे असां हिन जा नंढड़ा नंढड़ा पेड़ा ठाहींदासीं। अब ये देखिए, 8 मैंने पेड़े बनाए हैं। ये ॾिसो, 2 कप मैदे मां 8 नंढड़ा पेड़ा जीअं पूरी जे लाइ ठाहिबा आहिनि। ये मेरे हाथ पे आप देख सकते हैं, ये मेरी 3 उंगलियों पे पूरा आ रहा है। ये मुझे 3 आंगुरियुनि ते पूरो पियो अचे। पूरियूं पचाईंदा आहियूं त उन्हनि जे लाइ जेतिरा ठाहींदा आहियूं, सुही चक्रो ऐं वेलण आहे मूं वटि। हीउ अटो आहे उहो रेगुलर आम जंहिंसां मानी पचाईंदा आहियूं, पर तव्हां चाहियो त हिन ख़ुश्क अटे जी जाइ ते मैदो भी ख़ुश्क खणी था सघो। हेठां मां अख़बार ज़रूरु विछाईंदी आहियां त जीअं असांजो जेको अटो हेठि ज़रूरु किरंदो आहे मानी पचाइण सां, त उहो तख़्तो ख़राब न थिए। सो अभी हम इसमें से ये 1 पेड़ा लेंगे और इसको थोड़ा सा खुश्क आटा लगा के ये बेलन के साथ रोटी की तरह बहुत बारीक बेल लेंगे। ठीक है, हाँ ये ॾिसो,
हिकिड़ी नंढी मानी हिकिड़ी पूरीअ जो साइज़ जो मां हिनखे वेलियो आहे। ऐं इन सां गॾु ही मुंहिंजो मुंहिंजी पिंडी रेडी आहे। टिशू पेपर टॉवल मां हिन में विधो आहे। ही मुंहिंजो उथलाइण जे लाइ हमेशह हूअं त स्पाइडर बि आहे, ही हिन सां ई पचाइबो आहे, पर अलाए छो मूंखे हिन सां सही लॻंदो आहे त मां हिन सां ई उथलाईंदी आहियां। ऐं हिन सां गॾु हेॾां मूं तेल गरम करण लाइ रखियो आहे। तेल मुझे मीडियम बाह हिते गर्म पियो थे। तेल मेरा मीडियम आंच पे गर्म हो रहा है। कभी भी इतना ज़्यादा गर्म नहीं करना चाहिए कि इसमें से धुएं उठने लगे। अगर धुआं उठ रहा हो तो समझ लें कि आपका जो तेल है वो ख़राब हो रहा है, वो जल गया है, अब खाने के काबिल नहीं है। इसलिए इसको हल्की सी आंच पे गर्म करें और फिर जब हम इसमें नमक पारे डालेंगे तो हम इसकी थोड़ी सी आंच बढ़ा लेंगे। ठीक है। हमेशा मां चवंदी आहियां त कॾहिं बि अख़बार न यूज़ कयो। का बि शइ तरियो त अख़बार न विछायो। अख़बार ते जेका इंक लॻल आहे उहा ज़हर आहे खाइण जे लाइ। सो हाँ, इहो थी सके तो अगर घनी ऑयली शइ आहे, ज़्यादा कोई ऑयली चीज़ आप पका रहे हैं तो नीचे आप अख़बार बिछा दें, ऊपर आप कोई टिश्यू पेपर या इस तरह का कोई साफ़ पेपर टॉवल बिछा दें। अब ये रोटी मेरी तैयार हो गई है, इसकी हम कटिंग करेंगे। छुरी के साथ इसकी पतली पतली लंबी पट्टियाँ काट लें इस तरह से। ॾिसो पिया तव्हां, सिधियूं सिधियूं असां हिन जूं पट्टियूं कटींदासीं। हाणे हिकिड़े साइड ॾांहुं स्ट्रिप्स कटिजी वियूं, पट्टियूं कटिजी वियूं। हाणे असां हिनखे ईअं कटींदासीं जो हिनजो शेप जेको आहे नमक पारे वांगुरु थी वञे। आॾो जीअं बर्फ़ी हूंदी आहे, तिरछा थोड़ा, देखिए। ठीकु आहे। सो ही जेको थोड़ो ख़राब थियो मां हिनखे सही करे थी वठां। इस तरह से आप इसकी पतली पतली पट्टियाँ काट लें और अभी हम इनको फ्राई करेंगे। ये बहुत ज़्यादा मोटे भी नहीं हैं और बिल्कुल कागज़ जैसे बारीक भी नहीं है। एक डाल के देखते हैं हम। हाँ, ये ॾिसो, ये तेल असांजो सही गर्म आहे बिल्कुल। थोड़ी हिन जी बाहि मां वधायां थी। अब ये एक एक करके और ये सारी जो पट्टियाँ हैं वो मैं इसमें डाल रही हूँ। इसको जल्दी जल्दी हम फ्राई करेंगे ताकि, और इनको पलटना भी है। ऐं ही तमामु हिकिड़ी मज़ेदार शइ हूंदी आहे, हर कंहिंखे वणे थी। शाम जी चांहि सां अगरि महिमान अची था वञनि, तव्हांखे ख़बर हुजे त तव्हां पहिरियों खां ठाहे रखो और 2-3 और चीज़ें भी हो और साथ में नमक पारे भी हों घर के बने हुए, फ़ख्र से आप पेश कर सकते हैं, दिखा सकते हैं और एक डिश बढ़ जाएगी आपकी मेहमानों के आने पे। ठीक है। तो अभी ये आधे तो मैंने डाल दिए तकरीबन। इनको मैं देखती हूँ। देखिए आप इधर पलट रहे हैं, अच्छी तरह से इनको उलट पुलट करेंगे ताकि ये हर तरफ से पक जाएं और ये इतने खस्ता कड़क और मज़ेदार बनेंगे। ही ॾाढा लज़ीज़ ठहंदा। तव्हां घर में ठाहे ॾिसो। ऐं ॾिसो, ही मैदो बि घर में हूंदो आहे, खंडु गिहु ऐं उन खां अलावा जीरो, जेका बि शइ असां हिन में विझूं था उहा सभु असांखे घर में मौजूदु हूंदी आहे। हाणे हिन खे ठाहिण में सिर्फ़ु तव्हांजी थोरी महिनत खपे, थोरो तव्हांजो टाइम खपे। हिन खे हल्की बाहि ते नाहे पचाइणो, हिन खे थोरी असां विचोली बाहि ते पचाईंदासीं। तेल हल्की बाहि ते गरम कयो ऐं पोइ जंहिं महिल ही तव्हां हिन में नमक पारा विझो त बाहि पोइ थोरी तेज़ कयो, छो त ही सन्हा आहिनि, सन्हियूं पट्टियूं आहिनि त थोड़ो जल्दी तरजी वेंदा। ज़रूरु ट्राई कजो ऐं मूंखे उमेद आहे तव्हांखे मुंहिंजी रेसिपी वणंदी। ट्राई कयो ऐं मूंखे ॿुधायो, ज़रूरु मोट ॾियो। आप मुझे ज़रूर बताएं आपने अगर बनाए हैं तो कैसे बने, या अगर आप पहले से आप लोग बनाते हैं तो किस तरह बनाते हैं। ठीक है ना। और अगर आपको मेरी वीडियो अच्छी लगी हो तो लाइक करें, कमेंट करें, वीडियो को शेयर करें ताकि आपकी फ्रेंड्स, आपकी फैमिली के और लोग भी इसको देख सकें। और मेरा चैनल सब्सक्राइब करें कि मुस्तकबिल में मैं जो कुछ और सिखाना चाहती हूँ वो भी आप लोग सीख सकें। अभी हम इनको इतना पकाएंगे कि इनका रंग थोड़ा सा बिस्किट के जैसा कलर हो जाए। ठीक है। एतिरो पचाईंदासीं जो हिन जो रंग जेको आहे बिस्किटनि जहिड़ो थी वञे ऐं उन सां गॾु ई पोइ चङी तरह सां पची वेंदा। इन जी बाहि हाणे मां घटि थी कयां, तव्हां ॾिसो। आग में कम कर रही हूँ, उनका कलर जो है वो बिल्कुल वैसा हो गया है जैसे हम नमक पारे ख़रीदते हैं। अभी हम इसको निकाल रहे हैं। और इसको अपने टर्नर को रखने के लिए यहाँ पे मैंने छोटी प्लेट रखी हुई है। सो ये असांजा मज़ेदार खस्ता ऐं घर जा ठहियल हाइजेनिक
तरीक़े सां साफ़ सुथरे तेल में पकल नमक पारा तैयार आहिनि। मूंखे उमेद आहे तव्हांखे पसंदि आया हूंदा। हमेशह चवंदी आहियां खाधो प्यार सां पचायो, पंहिंजी ॿोलीअ सां प्यार कयो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो। वरी कंहिं ॿी रेसिपी सां इंशाल्लाह मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह वाही।